अवाम पंहिंजे आंजन खे सांजन में तब्दील करण वारी ख़्वाहिश हेठि चूंडनि में वॾा वॾा दावा कंदड़ उम्मीदवारनि खे वोट ॾेई सूबाई तोड़े क़ौमी असेंबलियुनि में पंहिंजो नुमाइंदो मुक़ररु करे थो। पर अफ़सोस जो इन जे बदिले खेनि उहा मोट नथी मिले ऐं जॾहिं अहिड़ी सूरत हाल बणिजी वेंदी आहे त पोइ अवाम उन मसीहा जे इंतज़ार में हूंदो आहे जेको संदन हर ॾुख सुख में गॾु हुजे ऐं उन्हनि जे आंजन खे सांजन में तब्दील करे। जैकबाबा जी समाजी शख़्सियत हाजी शेर मोहम्मद मुग़ैरी हितां जी अवाम लाइ पारस जहिड़ी हैसियत रखे थो। हाजी शेर मोहम्मद मुग़ैरी कोरोना जहिड़ी ख़तरनाक आलमी वबा दौरान लॻायल लॉकडाउन में बेरोज़गार थी वियल पोरियत तबिके लाइ कंहिं फ़रिश्ते खां घटि साबित कोन थियो। हुन जैकबाबा जे मुख़्तलिफ़ इलाक़नि में पोरियत तबिके बेरोज़गार थियल सफ़ेद पोश माण्हुनि में हिकु अंदाज़े तहत करोड़े रुपयनि जो राशन बिना कंहिं रंग नस्ल ऐं ज़ात पात जे विरहायो। इहो सिलसिलो अञा जारी हो त जैकबाबाद में जमाली वाह खे लॻल खंड सवें ख़ानदाननि खे मुतासिर कयो जन खे हुकूमत संदन हाल ते छॾे ॾिनो हो। उते हुन मर्द मुजाहिद पाण मञाईंदे संदन इलाक़नि मां न रुॻो पंहिंजे ख़र्च ते पाणी कढरायो पर खेनि पक्का घर जोड़ाए ॾियण जो बि ऐलान कयो। इन खां अलावा केतिरनि ई ग़रीब ऐं मिसकीननि खे संदन इलाज खां वींदे घर जोड़ाए ॾियण ताईं वारी मदद में बि हाजी शेर मोहम्मद मुग़ैरी अॻभरो रहियो आहे। हाणोके ॾींहनि में जैकबाबाद में ग़ज़बनाक गर्मी दौरान हर पाड़े मां बिजली जे ट्रांसफार्मर्स जे सड़ी वञण बाद उन्हनि खे ठाराए ॾियण में बि हाजी शेर मोहम्मद मुग़ैरी जो सघारो किरदारु ॾिसण में अचे थो। सड़ियल ट्रांसफार्मर जी मरम्मत हूअं त पहिरियां सेप्को ऐं बाद में अवामी वोट खणंदड़ चूंडियल नुमाइंदनि जो कमु आहे, पर तंहिं बावजूदि हाजी शेर मोहम्मद मुग़ैरी पारां बिना कंहिं सवाल जवाब जे संदन दर ते ईंदड़ शहरियुनि खे पंहिंजे ख़र्च ते मुख़्तलिफ़ पाड़नि में सड़ी वियल ट्रांसफार्मर ठाराए ॾियण वारो सिलसिलो बि जारी आहे। इन सिलसिले में इलाइक़े वासियुनि जैकब न्यूज़ सां वीचार वंडींदे चयो आहे त शेर मोहम्मद मुग़ैरी उन ठाहे ॾिनो शाबाश। हे शेर मोहम्मद मुग़ैरी साहब जी महिरबानी आहे जंहिं ॿ चकर असांजे पाड़े वारनि खे ट्रांसफार्म ठाराए ॾिनो। न उनजे तरफ़ां कोई बि हिते ॾिसण जे लाइ कोई तयारु न आहे। हे त असां शेर मोहम्मद साहब जा निहायत ई शुक्रगुज़ार आहियूं जंहिं पंहिंजे असांजे सभिनी पाड़े वारनि जी मदद कई आहे। जीअं तव्हां ॾिसो था असां स्टेशन रोड लोहरा माला में बीठा आहियूं। शेर मोहम्मद मुग़ैरी साहब जी वॾी वॾी महिरबानियूं आहिनि जीअं असांखे ट्रांसफार्म ठाराए ॾिनो आहे ऐं ग़रीबनि सां मदद बि करे थो ऐं इंशाअल्लाह नेक्स्ट टाइम असांजो वोट इन खे ई हूंदो। हे ट्रांसफार्मर कुझु ॾींहंनि खां वठी सड़ियल हुयो सो साईं शेरल मुग़ैरी जी महिरबानी सां उन वीचारे ठाराए ॾिनो असांखे, उनजी वॾी वॾी महिरबानी आहे। ऐं असांजा जेके चूंडियल MNA MP आहिनि उहे त असांजे लाइ कुझु बि नथा कनि, वरी बि पोइ बि साईं शेरल साईं जी वॾी वॾी महिरबानी जो उन असांजे लाइ घणो कुझु कयो आहे। मां अलाहाबाद कॉलोनी ट्रांसफार्म जे भिक में बीठो आहियां। हाज साहब हे ट्रांसफार्म असांखे ठाराए ॾिनो आहे, वॾो शुक्रगुज़ार आहियूं। को बि असां वटि अमलदार ऐं हितां जा चूंडियल नुमाइंदा जेके आहिनि उहे अञा ताईं असां वटि न आया आहिनि। असां 41 साल को वठी हिते रही आहियूं, कॾहिं बि इहे मसइला न थिया आहिनि। हाजी साहब जा वॾा शुक्रगुज़ार आहियूं जेको असांजो इहो माना ट्रांसफार्म असांखे ठाराए ॾिए थो। असांजी वॾी महिरबानी साईं हाजी साहब जी। साईं हे रेफल नाके जो ट्रांसफार्मर आहे, 1.5 महीने में 4 चक्कर असांजो सड़ी वियो आहे, जंहिंमें 2 चक्कर असांखे शेर मोहम्मद साहब ठाराए ॾिनो आहे। शेर मोहम्मद साहब जी वॾी महिर थोराइताऊं सां जीअं की चूंडियल नुमाइंदनि जेको आहे इहो कमु न कयो जेको शेर मोहम्मद साहब करे थो पियो। 2 चक्कर असांखे ठाराए ॾिनो अथई। 40,000 हिन चक्कर भरियो अथई, 27,000 अॻु में भरिया अथई। ॿियो असां पंहिंजे पाड़े जी सोच में असां ठारायो आहे। 52 सेंटीग्रेड आहे, ॾिसो तव्हां 52 सेंटीग्रेड 5 ॾींहं ट्रांसफर पियो हूंदो आहे हिते, पोइ शेर मोहम्मद साहब एक्शन खणंदो आहे, पोइ असांखे ठाराए ॾींदो आहे। इहो साईं मुंहिंजो कामरान नालो आहे जेको आहे न हे लोहरा माला आहे, लोहरा माला सड़ंदो आहे। हाजी शेर मोहम्मद खे अलाह क़ुर वॾी हयाती ॾे मदीने वारो साईं जेको आहे न हे असांखे उन मदद कई आहे। तक़रीबन 80,000 रुपयो ख़र्चु हुयसि, उन जेको आहे न असांखे ठाराए ॾिनोसि। तक़रीबन पाड़े वारा वियासीं, उन खे चयोसीं साईं हे ॻाल्हि ईअं आहे हिते सभु ग़रीब गुरबा रहंदा आहिनि, अलाह उन खे वधाईंदो। मदीने वारो साईं जेको आहे न असांजो भाउ आहे, अलाह उन खे ख़ुशि रखंदो। तमामु जेको आहे न वॾी महिरबानी कई अथई। हे 7 खां 8 ॾींहं ट्रांसफार्मर न हुयो जेको आहे न, 1.5 महीनो नंढा नंढा ॿार ॾिसो था जेको आहे न गर्मी ॾाढी जेको आहे न उन हाजी शेर मोहम्मद जेको आहे न अलाह उन खे वॾी हयाती ॾींदो। ॾाढो जेको आहे न सॼा पाड़े वारा तक़रीबन ख़ुशि अथसि जेको आहे न, तमामु जेको आहे न बहितर कमु कयो अथई, अलाह उन खे अजर ॾींदो जेको आहे न मदीने वारो साईं। भाईजान रिफल नाको पढ़ो आहे। हीअ ट्रांसफार्म दरअसल इन ते काफ़ी लोड आहे इर्द गिर्द जी तरफ़ों, हे हफ़्तो बि नथो हले। पोइ हिते हिन पाड़े में इंतिहाई लॻभॻि सभु रोज़गार मज़ूर तबिको ज़्यादातर रहंदो आहे। कुझु घर आहिनि जेके ताउन कंदा आहिनि। पोइ हाणे हीअ ट्रांसफार्म 2 दफ़ा ख़राबु थियो, जेके पाड़े जा मौजूदीन ऐं कुझु ग़रीब गुरबा रलिजी हाजी साहब वटि विया ऐं उनखे रिक्वेस्ट कयूं। पोइ हीअ ट्रांसफार्म हाणे हाजी साहब जी महिरबानी सां ठहियो आहे ऐं हिन महिल ॾिसो था इहो हली रहियो आहे। त हाजी साहब जे वॾा मतिलबु थोराइता आहियूं असां सभु पाड़े वारा जो हुननि हिन वक़्त में हिन गर्मी में मदद कई। 3-3 4-4 ॾींहंनि खां वठी हिते ॾाढो बुरो हाल हो माण्हुनि जो। तव्हां पाण ॾिसो पिया हिते भिंटे में कहिड़ी गर्मी लॻी पई आहे। हिन ट्रांसफार्म ते ॾाढो मतिलबु मसइला मसाइल रहिया आहिनि।
इनते हाणे ताज़ो FIR ताईं थियूं आहिनि थाणे ते ऐं वञूं था कंहिं बि जेको चूंडियल नुमाइंदा आहिनि जंहिंखे वोट ॾिना आहिनि त कोई पंहिंजे ॿुधण लाइ कंहिं ग़रीब जे लाइ तयारु न आहे न ताउन त परे जी ॻाल्हि आहे कम से कम उनजी फ़रियाद त ॿुधी वञे न त कंहिंजे दर ते वञो त उतां कोई मतिलबु रिस्पॉन्स ई नथो मिले पोइ हाजी साहब जा वॾा मतिलबु थोरा हितां जो हुननि इर्द गिर्द हिन पाड़े में शहर में जंहिंजा मसइला मसाइल आहिनि बिला मतिलबु ज़ात पात जे या सियासी बिना ते कंहिं शइ ते न बसि हिकिड़ो ख़ुदा रमन ग़रीब गुरबा जे हवाले सां मदद करे रहिया आहिनि। ॾुखे वेल में कम ईंदड़ हाजी शेर मोहम्मद मुग़ैरी लाइ हितां जो अवाम नेक तमन्नाऊं रखण सां गॾोगॾु संदसि ऐं पूरे ख़ानदान लाइ दुआगो बि आहे। जन जो चवणु आहे त हाजी शेर मोहम्मद मुग़ैरी बिना के रंग नसल या ज़ात पात जे अवाम जी ख़िदमत ते यकीन रखे थो। जेकॾहिं ईंदड़ वक़्त में अहिड़ा सियासी नुमाइंदा मैदान ते अचनि त हक़ीक़ी मानाउनि में तब्दीली अची सघे थी।